अस्सलाम वालेकुम प्यारा बारो सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार आऊँ या तव्हांजो रियाज़ी उस्ताद बाबर अली बुगियो। अॼु असीं सघ सेट या अंग्रेज़ीअ में जंहिंखे पावर सेट चयो वेंदो आहे इन जे बारे में पढ़ंदासीं। सघ सेट या पावर सेट अहिड़े सेट खे चयो वेंदो आहे जंहिंमें कंहिं बि ॾिनल सेट जा तमामु मुमकिन वाजिब या ग़ैर वाजिब मातहत सेट जेके मौजूदु हुजनि। सघ सेट या पावर सेट खे असीं ज़ाहिर कंदा आहियूं हिन निशानीअ सां। इट इज़ डेनोटेड बाय P ऑफ A। हिन खे ज़ाहिर कयो वेंदो आहे A जो सघ सेट। हाणे P जेको ॿाहिरि लिखियलु आहे इन जो मतिलबु आहे पावर या सघ सेट, ऐं हिन ॾिंगनि में जेको मूं A लिखियो आहे इहो A जेको आहे इहो सेट जे नाले खे ज़ाहिर थो करे। हाणे सेट जो नालो A बि थी सघे थो, B बि थी सघे थो, C बि थी सघे थो, जेको बि हूंदो उनखे असां अंदरि लिखंदासीं ऐं P ॿाहिरियों इन शइ खे ज़ाहिर थो करे त A सेट जो सघ सेट या A सेट जो पावर सेट असांखे कढणो आहे। पावर सेट खे असीं कहिड़े फार्मूले जे तहत कढंदासीं? पावर सेट बराबरि हूंदो आहे 2 पावर n। ही क़ाइदो आहे, ही फार्मूलो आहे जंहिंजे ज़रिए असीं कंहिं बि सघ सेट या पावर सेट में केतिरा रुकन ईंदा या केतिरा मातहत सेट शामिलु कंदासीं उहो हिन फार्मूला खे हिन क़ाइदे खे इस्तेमालु करे हिन जो फ़ैसिलो कयो वेंदो। हाणे हिन फार्मूला में जेको पावर में n आहे हिन n जो मतिलबु हूंदो आहे नंबर ऑफ एलिमेंट्स, रुकननि जो तादाद। कंहिं बि सेट में केतिरा रुकन आहिनि उहो अंग पाण 2 जे पावर में 2 जे पावर में लिखंदासीं ऐं पोइ जेको बि उनखे हल करण सां जवाबु ईंदो ओतिरा असां जेके आहिनि से सघ सेट में रुकन उन जा ठाहींदासीं, माना मातहत सेट ठाहींदासीं। हाणे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां थो, उन जे ज़रिए सघ सेट कीअं मालूम कजे सम्झाइण जी कोशिशि थो कयां। A सेट था खणूं जंहिंजा रुकन था खणूं पाण 1 2 3। पाण खे सवाल में अहिड़े तरीक़े सां चवंदो त फाइंड P ऑफ A, माना A सेट जो पावर सेट ॻोल्हे ॾेखारियो। तव्हांखे लफ़्ज़ी तौर ते चवंदो या त तव्हांखे हिन तरीक़े सां चई छॾींदो फाइंड P ऑफ A या A सेट जो सघ सेट मालूम करे ॾेखारियो। A सेट जा रुकन ॾिसंदासीं त 3 रुकन आहिनि। त पहिरीं असां मथे ॾिनल फार्मूला खे इस्तेमालु करे ऐं हिन शइ जो तयन कंदासीं, हिन शइ जो फ़ैसिलो कंदासीं त हिन में हिन सेट में केतिरा जेके आहिनि उहे मातहत सेट अची सघनि था। 2 पावर n मूं फार्मूला वारो लिखियो, n जी जाइ ते हाणे हिते ईंदो 3 छो जो 3 रुकन आहिनि। नंबर ऑफ एलिमेंट्स या रुकननि जी तादाद आहे 3। 2 पावर 3 खे जेॾीमहिल असीं हल कंदासीं सॉल्व कंदासीं मतिलबु 2 खे 3 दफ़ा ज़र्ब कंदासीं। जॾहिं 3 दफ़ा 2 खे ज़र्ब कंदासीं त असांखे हिन जो जवाबु मिलंदो 8। हिन 8 जो मतिलबु आहे त हाणे हिन A सेट जो जेको सघ सेट ठहंदो न उन सघ सेट में जेके मातहत सेट हूंदा उन्हनि जो तादादु हूंदो 8। हाणे मातहत सेट असीं कीअं ठाहींदासीं? हिकिड़े तसलसुल खे असीं फॉलो कंदासीं, हिकिड़ो पैटर्न आहे ख़ासि उन खे फॉलो कंदासीं। पहिरियों जेको मातहत सेट हूंदो उन खे असां नल सेट जे तौर ते खणंदासीं। हमेशह पहिरियों जेको मातहत सेट सघ सेट में हूंदो उहो हूंदो नल सेट, ख़ाली सेट। ख़ाली सेट खां पोइ असीं हिकिड़ो रुकन खणंदासीं ऐं फॉरवर्ड डायरेक्शन में माना अॻियां जी तरफ़ पोयां वारा असां रुकन कोन खणंदासीं, अॻियां वारा रुकन बाद में अचण वारा रुकन खणंदा वेंदासीं। ऐं जॾहिं हिकिड़ो थी वेंदो उन खां पोइ असां जोड़ी में खणंदासीं 2 करे, 2 खां पोइ 3 करे, ईअं जेसीं ताईं असांजो उहो तादाद मुकमल नथो थिए तेसीं ताईं असीं मातहत सेट लिखंदा वेंदासीं। त असांखे 8 मातहत सेट हिन में ठाहिणा आहिनि। हाणे पहिरीं हिकिड़ो रुकन खणंदासीं त 1 2 ऐं 3। तव्हां ॾिसी सघो था त हर हिकु मातहत सेट खे मूं ॾिंगनि में
ऐं कामा जी मदद सां अलॻि अलॻि करे रखियो आहे। इन जो मतिलबु इहो आहे त हीअ 4 मुख़्तलिफ़ मातहत सेट आहिनि। हाणे हिकिड़ो हिकिड़ो असां रुकुन खयोंसीं, हाणे जोड़ी में खणंदासीं, हिक सां गॾु पहिरीं खणंदासीं 2, त हीअ थी वियो 1,2। उन खां पोइ असीं 2 खे हटाए करे हिक सां गॾु खणंदासीं 3, 1,3। हाणे हिक सां जेके मुमकिन मातहत सेट ठही सघिया पे उन्हनि जो तादाद थियो मुकमल जोड़ी वारी सूरत में। हाणे हिक खे ख़तमु करे असीं 2 खणंदासीं, ॿिनि सां गॾु 3, 2 ऐं 3। हिन खां अॻियां असीं फॉरवर्ड डायरेक्शन में या अॻी तरफ़ को बि जोड़ीअ में मातहत सेट नथा खणी सघूं। ॻणियूं था त असां टोटल केतिरा मातहत, कुल केतिरा मातहत सेट हेसीं ताईं ठाहे छॾिया। 1 2 3 4 5 6 7 7 मातहत सेट ठही विया आहिनि। 8 मातहत सेट हाणे जोड़ी खां पोइ असीं 3 रुकननि खे खणंदासीं ऐं हिते हिकिड़ी ई पॉसिबिलिटी आहे, हिकिड़ो ई इम्कानु आहे जंहिंमें असां हिननि टिनी खे गॾु खणी सघूं था। उहो तव्हांजो जेको सेट आहे उन जा मुकमल जेके रुकन आहिनि उहे तव्हां खणी छॾियो। हाणे तव्हां ॾिसी सघो था त हिन सेट जो जेको सघ सेट या पावर सेट ठहियो आहे उन में मातहत सेटनि जी या सबसेट्स जी जेका कुल तादाद आहे, टोटल नंबर ऑफ सबसेट्स उहो हिन में 8 आहे। 8 नंबर ऑफ सबसेट्स या मातहत सेटनि जो तादाद जेको आहे उहो हिन सघ सेट में 8 ठहियो। हाणे जीअं जीअं रुकननि जो तादाद वधंदो वेंदो तीअं तीअं मातहत सेटनि जो तादाद बि वधंदो वेंदो। मिसाल जे तौर ते अगरि हिते 3 जे बजाए 4 रुकन हुजनि त मातहत सेटनि जो जेको तादाद थींदो सघ सेट में उहो 16 थींदो। ईअं जीअं जीअं रुकन वधंदा वेंदा ईअं मातहत सेटनि जो तादाद सघ सेट में जेको आहे सो वधंदो वेंदो। प्यारा ॿारो, हीअ असांजो अॼु जो लेक्चर। अॻिए लेक्चर में असीं हिन जेको आहे बाब जी मश्क शुरू कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़।